अल्लाह जे बानरनि जे दरवाज़नि वटि अचूं त यकीनन असांखे दुनिया में भी फ़ाइदो पवंदो ऐं आख़िरत में भी फ़ाइदो पवंदो। बस आयत सगोरियूं पढ़ी उन जो तर्जुमो हिकिड़ी हदीस वाले ख़िदमत में अर्ज़ करे इजाज़त वठां थो पियो। अल्लाह से फरमायो वल्लज़ी जाअ बिस्सिद्क़ि व सद्दक़ बिही, ऐं उहो मुंहिंजो बानो जेको मां अल्लाह जे तरफ़ां सच जो पैगाम खणी आयो ऐं उहो मुंहिंजो बानो जंहिं उन सच वारे पैगाम जी तस्दीक कई उलाइका हुमुल मुत्तक़ून, इहे मुत्तक़ी आहिनि। मुंहिंजा सोहणा ही जमात सानी जो महीनो आहे, सिद्दीक़ अकबर जो महीनो आहे। उहो सिद्दीक़ अकबर जंहिंजे लाइ पूरी उम्मत जो अक़ीदो आहे, सहाबा खां वठी करे 15वीं सदीअ जे मुसलमाननि ताईं सभिनी जो इहो अक़ीदो आहे त अफ़ज़लुल बशर बादल अंबिया सय्यदना अबू बकर सिद्दीक़, अबू बकर सिद्दीक़ उहो मर्तबे शान वारो आहे जंहिंखे अल्लाह नबियनि खां बाद सभिनी इंसाननि में जेको अफ़ज़ल इंसान आयो अबू बकर सिद्दीक़, सुभान अल्लाह, अफ़ज़लुल बशर बादल अंबिया। ऐं जेको इन अक़ीदे जो इनकार थो करे, जेको इन अक़ीदे जो इनकार थो करे ऐं डाड़ा पीड़ा थो करे पियो, नमूना समूना थो करे पियो, उन्हनि जे लाइ मौलाए काइनात मौला अली असां जे मुर्शिद अव्वल हज़रत आका अली जो फ़ैसिलो ज़हन में रखणु खपे त मौला अली पाक फरमायो मन फद्दलनी अला अबी बकर व उमर लजलतहु हत्तल मुफ्तरी। फरमाइनि था जेको मूं अली जे लाइ ईअं चवंदो त मां अबू बकर ऐं उमर खां अफ़ज़ल आहियां, जेको मूंखे अबू बकर ऐं उमर खां अफ़ज़लियत ॾींदो लजलतहु हत्तल मुफ्तरी, मां उनखे तुहमत लगाइण वारे वारी तुहमत सज़ा लॻाईंदुमि ऐं उहा तुहमत लगाइण वारे जी सज़ा आहे 80 दुर्रा, 80 कोड़ा। को बर्दाश्त करे सघंदो मौला अली जा 80 कोड़ा? आहे कि मवालीअ में बर्दाश्त करण जी ताक़त? हज़रत मौला अली जा हिकु दुर्रो ठहियो, रब जो कसम हू हैदर करदार आहिनि, शेर खुदा आहिनि, उन्हनि जी तामुर जो बेइशारो कोई बर्दाश्त न करे सघंदो। तंहिंजे करे जेके मौला अलीअ जे मार खां बचणो आहे, मौला अलीअ जे नमर ऐं कहर खां बचणो आहे, उनखे अहले सुन्नत जो अक़ीदो अख़्तियार करणो पवंदो ऐं उनखे मञणो पवंदो त अबू बकर सिद्दीक़ नबियनि खां बाद सभिनी इंसाननि में अफ़ज़ल इंसान अबू बकर सिद्दीक़ आहे। सुभान अल्लाह, इहो मञणो पवंदो। जेकॾहिं मौला अली जी मार खां कंहिंखे बचणो आहे, बाक़ी जे पादर अलीअ जा खाइणा अथसि त पोइ उनजी मर्ज़ी आहे, पोइ दुनिया में बि मोचड़नि में आहे, क़बर में बि मोचड़नि में आहे, क़यामत में बि मोचड़नि में आहे, पोइ दुनिया में नज़र अचे था त कीअं मोचड़ा खाइनि था पिया। तंहिंजे करे अल्लाह अहले सुन्नत ते इहसान कयो आहे जो उन्हनि खे रब उहो अक़ीदो नसीब फरमायो आहे जेको सहाबा अहले बैत जो अक़ीदो आहे। अल्लाह से फरमायो मुंहिंजे तरफ़ां सच जो पैगाम खणी ईंदड़, सच जो पैगाम खणी ईंदड़ मदीने जो ताजदार आहे ऐं उन पैगाम खे सभ खां अव्वल मञींदड़ पहिरियों मुसलमान हज़रत सय्यदा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां बाद मर्दनि में सभ खां पहिरियां ईमान हज़रत सय्यदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे ऐं पहिरियों मोमिन बि अबू बकर सिद्दीक़ आहे ऐं नबी सरदार सुहणे जे उम्मत जो पहिरियों इमाम भी अबू बकर सिद्दीक़